नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो भरिसां दादू रोड ॻोठ बाकर अबड़ो वटि डीज़ल तेल जो भरियल टैंकर कल्टी थी पियो। माण्हू ऐं पुलिस ड्रमूं भरण में मसरूफ़ आहिनि। टैंकर शिकारपुर खां दौलतापुर डीपू वञी रहियो हो त जेको ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वञण जे करे कल्टी थी पियो आहे। हिन में 50,000 लीटर तेल हो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।